सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। हिकिड़ो संत हो, पुन हिकिड़ो शख़्स आयो, चए साईं असां तोखां कई गुना वधीक सुखी हो। सुखी हो मक़सद सां खे आहे, पोइ घर हुजे, बैंक बैलेंस हुजे, उथी वेठी हुजे, अंदाज़ हुजे, तौर तरीक़ो हुजे, ट्रैवलिंग हुजे, सब कुछ। तू रहे भी हिकिड़ी कुटिया में थो, पर तूं सदाई मुस्कुराए थो, जेको चए हिसाब सां ख़ुशि वेंदो आहे। लेकिन मूंखे सॼो मुंहुं सड़ियो पियो आहे, हुनजो कारण छा आहे? जे त ख़ुशी त असांखे वधीक हुजणु खपे, हुनजो कारण छा आहे? मुझे कोई न कुछ भी ना दारबाल चए तव्हांखे इहा जेका सिखिया आहे मूंखे ॾियो, सम्झ मूंखे ॾियो, मूंखे खपे, मां बि ख़ुशि रहणु चाहियां थो तव्हां वांगुरु। तॾहिं असां चयोसि त ठीकु आहे, 2 ॾींहंनि खां बाद अचिजांइ। तो जॾहिं 2 ॾींहंनि खां बाद आयो, संत कुटिया जे ॿाहिरूं जेको जो जंगल हो, तपस्या कंदो हुते वेठो संतुनि सां ॻाल्हाईंदो वेठो, हो बि पूरी ॻाल्हियूं कंदो वेठो। उनखे चयोसि तव्हां मूंखे चयो 2 ॾींहंनि खां बाद में अचिजांइ, तंहिंजे करे हाणे ॿुधाए तव्हांजी ख़ुशी जो कारण छा आहे? मुंहिंजो उहो ई जिथे मां वेठो आहियां, बसि इहो ई कारण आहे, ॿियो कुझु बि न। चइसि वेठो त जंगल में आहे, बाक़ी उहो जवाबु त मां तोखे ॾेई छॾियो, जिथे मां वेठो आहियां बसि उहा ई मुंहिंजी ख़ुशी जो कारण आहे। हे जेको ख़ूबसूरत माहौल आहे उहो कारण आहे। जे कारण कहिड़ो आहे खुली करे ॿुधायो। चयो ॾिस, हे त पाण वेठा आहियूं, हे जेको वण आहे हिनजी उमिरि घणी हूंदी? चयो 100 साल खां मथे हूंदी। चई हीउ जेको पौधो आहे हिनजी घणी हूंदी? चई हो 3-4 साल थिया हूंदसि लॻे। चई जेको ॿियो वण आहे वही के पुछंदो, कोई चवे 20 साल हूंदो, कोई चवे 25 साल हूंदो, कोई चवे हाणे पैदा थियो हूंदो, कोई चवे भला गाह जेको पियो आहे इहो कीअं आहे? चई इहो ई हाणे उभरियो हूंदो, घड़ी उहो मसूबो ख़तम बि थी वेंदो। चई गुल जेके नी, चई इहे हाणे सीज़न मुंहिंजो थिया नी, पंहिंजो पाण पैदा थिया नी, महीने ॿी जा हूंदा। चई गुलनि में जेके पता नी, चई इहे सभई झड़ी वेंदा नी, हाणे 2-3 महीने में सभई उभरिया हूंदा। जेके हुयो नज़ारो सभिनि खां पुछंदो आयो। त हाणे कोई 100 साल जो, कोई 200 साल जो, कोई 500 साल जो, कोई 5 ॾींहं जो, कोई 50 ॾींहंनि जो, पोइ असां बि पुछे जेके हुया। चयोसि सभु आहिनि, ही जेके ई आहिनि, थोरो हवा जो झोंको ईंदो आहे, थोरो माहौल बहितर थींदो आहे, पोइ इहे सभु ख़ुशी में झूमंदा आहिनि। ये सब जेके भी आहिनि, पोइ कोई 500 साल जो हुजे, को 50 ॾींहं जो हुजे, को 100 जो हुजे, को ओड़ी वाल उभरियो हुजे, कोई गुल हुजे, गुल सां गॾु पता हुजनि, ऐं पतनि सां गॾु बेशक उहे कंठिया हुजनि, इहे सभु ॾाढो झूमंदा आहिनि, ख़ुशि रहंदा आहिनि। ऐं इन्हनि खे ॾिसी करे हक़ीक़त में मां बि झूमंदो आहियां, मूंखे बि ॾाढी ख़ुशी थींदी आहे। छाकाणि इन में जो कोई बि अहिड़ो बंग न ॾिठो आहे, बेशक गंदो गाह बि हुजे, जेको हवा लॻे ऐं झूमे न, पाण में सभु मिली करे झूमंदा आहिनि। कोई ईअं न आहे चवंदो मां 50-500 साल जो आहे, 5 ॾींहं जो मां सां गॾु एतिरो झूमे थो, कहिड़ी आहे एतिरो निड़ो थी करे ओड़ो बणियो वेठो आहे। कॾहिं गुल खे झूमंदे मां हुन सां कंठे जो सार कोन ॾिठो, कंठे खे झूमंदे मां कॾहिं गुल खे मुरझाईंदो न ॾिठो आहे, वरी कंठो थी करे झूमे थो, जो गुल मां कोई पतो आहे, बेशक कोई सड़ण ते आहे, कोई फुटण ते आहे, को अधु कारो आहे, लेकिन सभु हिक ॿिए खे ॾिसी करे एतिरो झूमंदा आहिनि जो मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं अगरि इहा सोच असां इंसाननि खे अची वञे त असां हिक ॿिए खे नंढो वॾो घटि वधि सम्झी करे जेको सार खाईंदा आहियूं, कुझु जलंदा आहियूं, जेतिरा परेशान थींदा आहियूं, हक़ीक़त में असांखे त कुदरत बहकाए करे मोकिलियो आहे, खिलाए करे मोकिलियो आहे।
पर असांखे मोकिलियो उन मालिक उन प्रकृति में उन नेचर खे, लेकिन उन नेचर के छॾे करे असां पंहिंजी नेचर साड़ जलन क्रोध हवस हसद वारी बढ़ाए छॾीसीं। तंहिंजे करे असांखे तकलीफ़ काई कोन्हे, सिर्फ़ु असांखे इहा तकलीफ़ आहे मूंखां छो वधियो, मां जहिड़ो छो आहे, मूं जहिड़ी इज़त छो आहे, मां जी लाहींदुमि मां जी बणाईंदुमि। सिर्फ़ु उन में इंसान सड़ी सड़ी पंहिंजो पाण खे पूरो करे छॾे।